सदर आसिफ अली जरदारी सां मुख्तलिफ शख्सियतुनि जूं मुलाक़ातूं। गवर्नर हाउस लाहौर में अगूड़े वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ की क़यादत में वफ़द जी मुलाक़ात। सियासी मुआशी सूरत हाल, ईंदड़ माली साल जी बजट समेत पार्लियामानी मामलनि ते ॻाल्हियूं। मवासिलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अलीम खान जी बि सदर आसिफ अली जरदारी सां मुलाक़ात। तरक़ियाती मनसूबनि, मवासिलाती निज़ाम जी बहितरी ते ख़यालनि जी ॾे वठि। सदर आसिफ अली जरदारी सां MNA समीना ख़ालिद, आरिफ खान ऐं ज़का अशरफ जी बि मुलाक़ात। मुल्की सियासी सूरत हाल, अवामी बहितरी जे मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हि ॿोल। सदर आसिफ अली जरदारी जो चवणु आहे त मुल्की तरक़ी लाइ जदीद ऐं पायदार मवासिलाती निज़ाम अणटर आहे। वफ़ाक़ ऐं सूबनि में विच में हमआहंगी सां ई तरक़ियाती हदफ़ हासिल करे सघजनि था। पाकिस्तान खे सियासी इस्तेहकाम ऐं क़ौमी इत्तिफ़ाक़ राय जी ज़रूरत आहे। मुल्की तरक्की खे यकीनी बणाइण लाइ सभई जमहूरी क़ुवतूं गॾिजी हलनि। अवामी मसइलनि जे हल लाइ हर फ़र्द खे किरदारु अदा करणु घुरिजे। पाकिस्तान पंहिंजे हिस्से जे पाड़ी ते का बि सौदेबाज़ी न कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो आलमी प्लेटफॉर्म तां भारत खे पैगाम। भारत तरफ़ां सिंध तास मुआहिदो हिक तरफ़े तौर मुअत्तल करण जो फ़ैसिलो मज़म्मत जोॻो अमल आहे। पाकिस्तान समेत दुनिया मौसमियाती तब्दीलियुनि खे मुंहुं ॾेई रही आहे। माहौलियाती तब्दीली सबबि पाकिस्तान जा ग्लेशियर्स तेज़ी सां पिघलजी रहिया आहिनि। 2022 में माहौलियाती तब्दीली सबबि ॿोॾि ऐं तूफ़ानी बरसातूं पयूं। पाकिस्तान दुनिया जे 10 मुल्कनि में शामिल आहे जेके माहौलियाती तब्दीली सबबि वधीक मुतासिर थिया आहिनि। तरक़ी बाणींदड़ मुल्क माहौलियाती तब्दीली जे चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ पंहिंजूं ज़िम्मेवारियूं पूरियूं कनि। तरक़ी बाणींदड़ मुल्क तरक़ी कंदड़ मुल्कनि में अर्ली वार्निंग सिस्टम में सीड़पकारी वधाइनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो दुशंबे में आलमी ग्लेशियर्स जे तहफ़्फ़ुज़ वारी कॉन्फ्रेंस खे ख़िताब। भारत सां छिकताड़ मौजूद आहे। स्ट्रेटेजिक मिसकैल्कुलेशन जे ख़दशे खे रद्द नथा करे सघूं। पाकिस्तान भारत खे पहलगाम वाक़े जी शफ़ाफ़ जांच जी आछ कई हुई। भारत बिना कंहिं सबूत जे सिंध तास मुआहिदे खे मुअत्तल करण जो फ़ैसिलो कयो। पाकिस्तान आज़ादारी जांच जी आछ कई। इन बावजूद भारत इहो क़दम खंयो। मुस्तक़बिल में छिकताड़ थी सघे थी। माज़ी में छिकताड़ सिर्फ़ तकरारी इलाइक़नि ताईं महदूद रहंदी हुई। मुस्तक़बिल में जारी थी त तकरारी इलाइक़नि खां सवाइ ॿई मुल्क मुतासिर थी सघनि था। ॿिन्ही मुल्कनि जूं फ़ौजूं 22 अप्रैल खां पहिरीं वारी पोज़ीशन ते वापसि अची रहियूं आहिनि। चेयरमैन ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जनरल ताहिर शमशाद जो राइटर्स खे इंटरव्यू। आलमी बिरादरी सिंध तास मुआहिदे जी मुअत्तली जो नोटिस वठे। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार जो मुतालबो। कश्मीर जो मसइलो कश्मीरियुनि जी राय मूजिबि हल थियणु घुरिजे। आलमी तकरार इलाक़ाई ऐं आलमी अमुन लाइ इस्तेहकाम लाइ ख़तरो आहिनि। अमुन लाइ सलामती काउंसिल जे क़रारदादनि ऐं आलमी क़ानूननि ते अमल दरामद करणु ज़रूरी आहे। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार जो हांगकांग में ख़िताब। सिफारती मुहाज़ से भारत की नाकामी। पाकिस्तानी रूस विच में $1 अरब जो बितरफ़े वापार। अरब मीडिया मूजिब पाकिस्तान जो रूस सां सस्ते तेल जे इम्पोर्ट जो सिलसिलो जारी आहे। पाकिस्तान ऐं रूस विच में वाटर ट्रेड जो नओं निज़ाम बि गौर हेठि आहे। पाकिस्तान स्टील मिल्स जे 700 एकड़ ते जदीद रूसी टेक्नोलॉजी सां नओं प्लांट तामीर कयो पियो वञे। मुआहिदे तहत पाकिस्तान स्टील जे एक्सपोर्ट में 30% घटिताई ऐं $2.6 अरब जी बचत थींदी। इस्लामाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत में 9 मई थाड़ो रमना हमलो केस जी ॿुधणी। अदालत पारां 11 जवाबदारनि खे मजमूई तौर 27 साल कैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाई वई। सिंध काबीना सॼे सूबे में मंशियात जे केसनि लाइ ख़ासि नारकोटिक्स अदालतूं क़ाइमु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि थियल सिंध काबीना जे इजलास जा मिनट्स जारी कया विया। काबीना खे ॿुधायो वियो त मंशियात जूं अदालतूं हिन वक़्तु आर्ज़ी इंतिज़ाम हेठि एडिशनल सेशन जजिस जी सरबराही में कमु करे रहियूं आहिनि। वॾे वज़ीर चयो आहे त एक्साइज़ टैक्सेशन ऐं नारकोटिक्स कंट्रोल खातो फौरी तौर ते हिन मामले ते कानून वारे वज़ीर सां राबितो करे। मौसमियात खाते चौमासी जे पहिरें हिसे में शदीद बरसातुनि जी अॻकथी करे छॾी। सिंध, पंजाब, आज़ाद कश्मीर ऐं KP जे मैदानी ऐं जाबलू इलाइक़नि में ॿोॾि जो ख़दशो ज़ाहिर। मौसमियात खाते हलंदड़ साल चौमासी जी बरसातुनि बाबति आउटलुक जारी करे छॾियो। मौसमियात खाते मूजिबि मुल्क जे विचोले ऐं ॾखण हिसनि में मामूल या मामूल खां वधीक बरसातुनि जो इम्कान आहे। चौमासी जे पहिरें हिसे में शदीद बरसातुनि जो इम्कान आहे। कंबर में पुलिस पारां क़त्ल थियल सदफ हासिलो केस में मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार करण जी दावा। जवाबदार मेहर जे ॻोठ सिंधी बुतड़ा मां गिरफ़्तार जवाबदार ते 85 लख इनाम रखियल हो। पाकिस्तान ऐं बांग्लादेश विच में सीरीज़ जी ॿी T20 मैच अॼु खेॾी वेंदी। ॿिन्ही टीमुनि जे विच में मैच अॼु राति 8 वॻे लाहौर जे क़ज़ाफ़ी स्टेडियम में खेॾी वेंदी। पहिरीं मैच में पाकिस्तान महिमान टीम खे 37 रन्सनि तां शिकस्त ॾिनी हुई। पाकिस्तान खे 3 मैचेस जी सीरीज़ में 1-0 जी बरतरी हासिल।
इसराइल गजा में जंगबंदी लाए नए अमेरिकी तजवीज़ कबूल करी वरती व्हाइट हाउस जो ऐलान व्हाइट हाउस की तर्जुमान कैरोलाइन प्रेस ब्रीफिंग में चयो आहे त इसराइल विच ओभर लाए अमेरिका जी ख़ास नुमाइंदे इस्ट्रियोस जी जंग बंदी जी नई तजवीज़ से सही करे छॾी आहे। हमास तरफ़ा अञा ताईं को बि जवाब न मिलियो आहे। हमास सां ॻाल्हियूं जारी आहिनि ऐं उम्मीद आहे त गजा में जंगबंदी थींदी त सभई यरगुमाल वापसि अची सघनि था।